वेलकम नाज़रीन असांजे चैनल टाइम इज़ किंग ते। नाज़रीन अॼु असां तव्हांखे ॿुधाइण लॻा आहियूं तव्हांजी जीमेल आई डी जेकॾहिं ठहियलु आहे ऐं उन ते तव्हां रखणु था चाहियो पंहिंजी का बि तस्वीर, ठीकु आहे न। त उहा जेकॾहिं तव्हांखे न अचे त हीअ वीडियो ॾिसो, लास्ट ताईं वीडियो खे ॾिसो। इनशाला तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सिखी वेंदो तव्हां त कीअं तस्वीर पंहिंजी जेका जीमेल आई डी ते रखिजे, ठीकु आहे न। इन जे करे तव्हांखे पंहिंजो वञिणो आहे जीमेल में, ठीकु आहे। जीमेल ओपन कयो, बिल्कुलु तरीक़ो आसान असां तव्हांखे ॿुधाइण लॻा आहियूं। ॿ तरीक़ा आहिनि, ठीकु आहे, पर हीउ आसान तरीक़ो जेको मूंखे पाण खे आसान तरीक़ो लॻंदो आहे मां उहो ई तव्हां दोस्तनि सां शेयर कंदो आहियां। इन जे करे तरीक़ो बिल्कुलु आसान आहे, ठीकु आहे। त फ़िलहालु मथे जेका आहे मुंहिंजी आई डी इनखे न असां ॿी खे जेको आहे सो हिते लॉगिन कयूं ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिनखे असां माना कीअं पंहिंजो तस्वीर रखूं। हीअ मुंहिंजी न ॿी आई डी, इन जे करे फ़िलहालु मां वीडियो खे स्टॉप कंदुमि, ॿी हिते लॉगिन कयां आई डी, उन खां पोइ वरी तव्हांखे ॾिसूं था। जी दोस्तो ॾिसो, हाणे असांजी हीअ आई डी आहे जंहिंमें सिर्फ़ु ए लिखी पई आहे। असां हिते तस्वीर बीहारींदासीं, ठीकु आहे। इन जे लाइ तव्हांखे हिन पंहिंजे आइकन ते क्लिक करिणो आहे। सिर्फ़ु ए आहे हिन महिल, हिन ते काई बि तस्वीर न आहे। इन ते क्लिक कयो। जीअं ई तव्हां हिन ते क्लिक कयो आहे हाणे हीअ ॾिसो कैमरा बि छापी पई आहे। तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। तव्हां जीअं ई हिन ते क्लिक कयो आहे थोरी घणी लोडिंग थींदी, उन खां पोइ हिते हेठि ॾिसो एड प्रोफाइल पिक्चर जेको लिखियलु आहे हिन ते कयो क्लिक। तव्हांजी गैलरी हिते शो थींदी। मोबाइल फ़ोन में जेके मेमोरी हुजे या वरी स्टोरेज जेको आहे मोबाइल जो, उन में जेके बि तस्वीरूं हूंदियूं तव्हांखे हिते शो थींदियूं। त असां हितां काई बि तस्वीर खणूं था। असां हीअ तस्वीर लॻायूं था हिन महिल पंहिंजी जीमेल जी प्रोफाइल में, ठीकु आहे। ॾिसो हाणे हीअ तस्वीर तव्हांखे हीअं नज़र अचे। तव्हां सेट करे जिथे बीहारियो हुनखे बीहारे सघो था। असां हिनखे हिते बीहारियोसीं, उन खां पोइ सेव एज़ प्रोफाइल पिक्चर जेको लिखियलु आहे उन ते तव्हां क्लिक कजो। हिते सेविंग हली रही आहे, तव्हां इंतज़ारु कजो थोरो। तरीक़ो बिल्कुलु आसान आहे। तरीक़ो ॿियो बि आहे पर उहो तरीक़ो थोरो मुश्किल आहे। हीअ तरीक़ो बिल्कुलु आसान आहे, ठीकु आहे। हीअ तस्वीर हाणे हिन में लॻी वई प्रोफाइल पंहिंजे में। हाणे गॉट इट जेको लिखियलु आहे हुन ते कयो क्लिक। ॾिसो तव्हां हीअ तस्वीर लॻी वई। हेठूं चेंज बि करे सघो था, वरी हिनखे रिमूव करे सघो था, मतिलबु हिनखे हटाए बि सघो था, ठीकु आहे। हाणे असां बैक हलूं। तव्हां ॾिसो हिते हाणे जिथे सिर्फ़ु ए पी नज़र अचे हुन ते तस्वीर आहे। मथे ॾिसो तव्हां तस्वीर आहे। बिल्कुलु तरीक़ो आसान आहे। हिन 2-3 मिंटनि जे वीडियो में तव्हां इहो सिखी सघो था ऐं वॾी कम जी शइ आहे पंहिंजी तस्वीर रखणु। एतिरा कई ऐं काफ़ी सारा दोस्त आहिनि जिन खे हीउ तरीक़ो न ईंदो आहे। उन्हनि खे न ईंदो आहे त तस्वीर हिते कीअं रखिजे। जन दोस्तनि खे पंहिंजो न अचे पियो त हीअ वीडियो ॾिसण खां पोइ उहे बाआसानी तस्वीर रखे सघंदा पंहिंजे जीमेल जे प्रोफाइल में, ठीकु आहे। अॼु जे लाइ एतिरो। इनशाला वरी कंहिं सुठे वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे हिन चैनल टाइम इज़ किंग खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी सपोर्ट कयो त जीअं असां मोनेटाइज़ लेवल ताईं पहुचूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।